रियाजी क्लास 9 यूनिट 6 लेसन 13 एक्सरसाइज नंबर 6.3 मश्क छॾाए 3 पार्ट 1 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार ॿारो पोएं लेक्चर में असां नातिक अददी सरनि सां गैर मसावातूं हल करणु सिखी आया हुआसीं। अॼु असां हिन सबक में एक्सरसाइज नंबर 6.3 मश्क छॾाए 3 हल करण जी कोशिश कंदासीं। हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर क्वेश्चन आहे फाइंड द सॉल्यूशन सेट्स ऑफ द फॉलोइंग इनइक्वलिटीज़। हेठियनि गैर मसावतनि जो सॉल्यूशन सेट मालूम करियो एंड इलस्ट्रेट द सॉल्यूशन ऑन द नंबर लाइन ऐं सॉल्यूशन सेट खे अददी लीक ते ज़ाहिर करियो। हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे 2x - 7 greater than 6 plus x for all values of x belongs to natural number। हाणे हिते असांखे ही इनइक्वलिटी गिवन आहे उहा आहे असां 2x - 7 इज़ ग्रेटर देन 6 प्लस x। ऐं सभ खां अवल असांखे छा करिणो आहे, इन जो सॉल्यूशन सेट फाइंड आउट करिणो आहे। उन खां पोइ असां इहो ॾिसंदासीं सॉल्यूशन सेट नेचुरल नंबर सां तालुक़ रखे थो या न। हाणे उन जे लाइ सभ खां अवल हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन। हाणे जेका असांखे इनइक्वलिटी गिवन आहे असां उहा लिखण जी कोशिश कंदासीं। 2x - 7 इज़ ग्रेटर देन 6 प्लस x। हाणे छा कंदासीं, असां हिन इनइक्वलिटी खे हल कंदासीं। हाणे उन जे लाइ हिते जेको एक्स पियो आहे साॼे पासे उन खे खणी खाॿे पासे ईंदासीं, हिते थींदो ही माइनस जो, ऐं हीउ जेको माइनस जो 7 खाॿे पासे पियो आहे इन खे खणी साॼे पासे ईंदासीं त पोइ इहो थींदो प्लस जो। हाणे असां वटि अॻियो स्टेप थींदो त 2x - x ग्रेटर देन 6 प्लस 7। सही आहे वारो। हाणे हिते थींदो त x इज़ ग्रेटर देन 13। हाणे ॾिसो असांखे हिते रेंज मिली वई न, त x 13 खां वॾो आहे। इन जो मतिलबु इहो थियो त हाणे हिते सभु नंबर अची विया जेकी 13 खां वॾा आहिनि। ठीकु आहे वारो। हाणे जो सॉल्यूशन सेट छा वञी बीहंदो, सॉल्यूशन सेट वञी बीहंदो त सॉल्यूशन सेट इज़ इक्वल टू 14, 15, 16 सो ऑन अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे वारो। हाणे जेकॾहिं तव्हां इनखे सेट बिल्डर फॉर्म में अगरि लिखणु चाहियो था त लिखी सघो था। तो हाणे उहो कीअं थींदो, इहो थींदो त सॉल्यूशन सेट इज इक्वल टू x such that x belongs to natural number and x is greater than 13 अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे बारो। हाणे असां छा कंदासीं त इनखे नंबर लाइन ते ज़ाहिर करण जी कोशिश कंदासीं इन सॉल्यूशन सेट खे। हाणे उन्हनि जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते नंबर लाइन ड्रा करे ईंदासीं। हिते असां ही नंबर लाइन ड्रा कई। हाणे असां छा कंदासीं, इन जा हिसा करे ईंदासीं। ठीकु आहे बारो। हाणे असां इन जे हिकु जाइ ते 0 लॻाईंदासीं। 0 जे साॼे पासे प्लस वारा नंबर, 0 जे खाॿे पासे माइनस वारा नंबर। जीअं त असांखे हिते नंबर लाइन ते प्लस वारा नंबर ज़ाहिर करणा आहिनि, उन जे करे मां 0 कुझु हिन साइड ते जी लॻाईंदुसि। हिते थींदो असांजो 0। ठीकु आहे बारो। हाणे हिते मां रखंदुसि 2, हिते थींदो 4, 6, 8, 10, 12, 14, 16। ठीकु आहे बारो। साॻी तरीक़े सां हिन साइड छा थींदो, हिते -2, -4, -6, -8। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो 0 खां पोइ हिते 1 अची वेंदो। अहिड़े तरीक़े सां हाणे 2 ऐं 4 जे जेको विच आहे उते हिकिड़ो ॿियो नंबर आहे जेको आहे 3। तव्हांखे इहो पंहिंजे ज़हन में रखी छॾिणो आहे। त पोइ हाणे आउं छा कंदुसि, जस्ट हिते नंबर थो ॾियां। हिते थींदो साण 13, हिते साण थींदो 15 सो ऑन, त जीअं अव्हांखे इहे ॻाल्हियूं सम्झ में अची सघनि। असांखे रिप्रेज़ेंट कहिड़ा कहिड़ा नंबर करणा आहिनि, असांखे रिप्रेज़ेंट करणा आहिनि 13 खां अॻिते। ठीकु आहे बारो। हाणे जॾहिं 13 खां अॻिते असांखे नंबर ज़ाहिर करणा आहिनि त हिते साॻी तरीक़े सां छा कंदासीं, हिते हिकिड़ो 13 जे मथां सर्किल लॻाईंदासीं जेको अंदरां ख़ाली हूंदो हिन तरीक़े सां। ठीकु आहे बारो। उनजो डायरेक्शन काॾे हूंदो, उनजो डायरेक्शन हूंदो साॼे पासे, वो हिन साइड। हाणे इहो असांखे ॿुधाए थो त 13 खां अॻिते जेकी बि नंबर आहिनि उहे सभु हिन अददी लीक ते अची विया। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे ॾिसो मां हिते
खाली सर्किल लगायो आहे, इन जो मतिलबु आहे 13 में शामिल ना आहे, बाक़ी 13 खां अॻिते सभु नंबर। ठीकु आहे बारो। जेकॾहिं 13 जे मथां वरी मां डार्क सर्किल यानी गेरो सर्किल लगायां हा, कहिड़े नमूने हूंदो आहे उहो हिन तरीक़े सां हूंदो आहे। त पोइ इन जो मक़सदु इहो थिया त 13 में इंक्लूडेड आहे। मां इहे शयूं तव्हांखे पोइ हिते सेखारियां। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे छा थियो, इहो असांजो थियो आंसर, हीअ असांजो सॉल्यूशन सेट थियो ऐं हीअ असांजी थी अधी लीक। बारो हींअर ॿियो नंबर पार्ट तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। मां हींअर टियों नंबर पार्ट हल कयां थो। हाणे उहो असां वटि आहे त y + 5/20 is less than 25 - 4y upon 10 for all values of y belongs to natural number। हाणे हिते असांखे हिन इनइक्वालिटी जो सॉल्यूशन सेट फाइंड आउट करणो आहे ऐं इहो ॾिसणो आहे त y जा जेके मूल्य ईंदा उहे नेचुरल नंबर सां तालुक़ु रखनि था। उन जे लाइ सभ खां पहिरियां हिते असां लिखी वियासीं सॉल्यूशन। बारो सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं, यानी जेका इनइक्वालिटी गिवन आहे उहा असां वटि आहे त y + 5/20 is less than 25 - 4y upon 10। ठीकु आहे बारो। हाणे असांखे छा करिणो आहे, इनखे फर्दर सॉल्व करिणो आहे। ही सेम तरीक़े सां सॉल्व थींदी जीअं असां वटि इक्वेशन सॉल्व थींदी आहे। ॾिसो हिते जेको v पियो आहे वंड में खाॿे पासे, इहो जॾहिं साॼे पासे ईंदो त इहो ज़रब में अची वेंदो। साॻे तरीक़े सां हिते जेको 10 पियो आहे वंड में, इहो जॾहिं खाॿे पासे ईंदो त ज़रब में अची वेंदो। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप थी वेंदो त 10 × y + 5 is less than 20 × 25 - 4y। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां इनखे फर्दर सॉल्व कंदासीं, 10 जॾहिं ज़रब थींदो y सां थींदो असां वटि 10y प्लस 5 × 50। ठीकु आहे बारो इज़ लेस देन, जॾहिं असां 20 खे 25 सां ज़रब कयो जवाबु असांखे मिलियो 500। जॾहिं मां 20 खे -4y सां ज़रब कयो जवाबु मूंखे मिलियो -80y। हाणे आउं हिते 50 खे खणी इन साइन जे साॼे पासे ईंदुसि ऐं -80y खे खणी इन साइन जे खाॿे पासे ईंदुसि। त पोइ असां वटि अॻियो स्टेप थींदो त 10y + 80y। ठीकु आहे बारो इज़ लेस देन 500 - 50। बारो हींअर असां वटि अॻियो स्टेप थींदो त 10y ऐं 80y घणो थी वियो, इहो थी वियो असां वटि 90y। साॻे तरीक़े सां 500 मां वरी 50 विया त असां वटि बचियो बाक़ी घणो इज़ लेस देन, हिते बचंदो असां वटि 450। जीअं त असांखे हिते y जो मुल्ह खपे त हिते जेको 90 पियो आहे y सां हिन तरफ़ वेंदो त इहो वंड में अची वेंदो। पोइ असां वटि थींदो त y इज़ लेस देन 450/90। अहिड़े तरीक़े सां जॾहिं 450 ते 90 जी टेबल वेंदी त असांखे जवाबु मिलंदो घणो 5। हिते लिखंदासीं त 90 टेबल वई जॾहिं हिते असांखे जवाबु मिलियो 5। y इज़ लेस देन 5। पर हिते हाणे असां वटि हिकिड़ी कंडीशन गिवन आहे, उहा छा चए थो त जेको y जो मुल्ह हूंदो उहो नेचुरल नंबर सां तालुक़ु रखे थो। उहे कहिड़ा नेचुरल नंबर आहिनि जेकी 5 खां नंढा आहिनि। ॾिसो तव्हांखे नेचुरल नंबर त ख़बर हूंदो न उहे कहिड़ा आहिनि। त हिते असां वटि पोइ सॉल्यूशन सेट वञी छा बीहंदो, त असां वटि सॉल्यूशन सेट वञी बीहंदो त SS यानी सॉल्यूशन सेट इज़ इक्वल टू नेचुरल नंबर 1 खां शुरू थो थिए। जी हा बिल्कुलु। त पोइ हिते थींदो 1 2 3 4। 5 न ॾींदासीं छाकाणि त असांखे हिते चयो अथसि y इज़ लेस देन 5 यानी 5 खां नंढा कुदरती अदद उहे असां वटि आहिनि। ठीकु आहे बारो। हाणे असांखे छा करिणो आहे त हिन सॉल्यूशन सेट खे अधी लीक ते ज़ाहिर करिणो आहे। त पोइ हाणे असां छा कंदासीं, सभ खां पहिरियां अधी लीक ड्रा करींदासीं। हिते हीअ असां अधी लीक ड्रा कई। हाणे असां छा कंदासीं, ऐं अव्हांखे इहो सेखारे चुको आहियां, असांजा हिसा करींदासीं। असांजा हिसा कया। ठीकु आहे बारो। त पोइ हाणे छा कंदासीं, असां हिते हिकु पॉइंट ते ॿुड़ी था लॻायूं। हिते असां वटि थी वियो ॿुड़ी। हाणे ॿुड़ी जे असां खाॿे पासे माइनस वारा अंग लॻाईंदासीं। -1 -2 -3 -4 -5 -6 ऐं हिन साइड वरी प्लस वारा 1 2 3 4 5 6 अहिड़े तरीक़े सां। पर ॾिसो बारो हाणे यादि रखो त
हिते असांखे एरो लगाइण जी ज़रूरत फर्दर कोन्हे का, छाकाणि त हिते हिक खां अॻिते सभु नंबर न पियो चए, उन जे करे जस्ट असांखे ही 4 नंबर जेके गिवन आहिनि 1 2 3 4 उहे नंबर लाइन ते ज़ाहिर करणा आहिनि। त पोइ हिकु किथे आहे, पहिरियां मां हिक खे ज़ाहिर करे वेंदुसि अधी लीक ते, इहे असांजो हिकु हिते ज़ाहिर थी वियो। साॻिए तरीक़े सां 2 ज़ाहिर थी वियो, 3 4। ॾिसो ॿारो अहिड़े तरीक़े सां असां हिन खे अधी लीक ते ज़ाहिर कयोसीं। पर जेकर मां हिते एरो लॻायां हा 4 नंबरनि जे मथां, जो मतिलबु थियो त ही 4 त ज़ाहिर थी विया, इन खां अॻिते जेके बि नंबर आहिनि उहे सभु हिते अची विया। ठीकु आहे ॿारो, उन जे करे मूं इहो न कयो आहे। ॾिसो ॿारो, ॿी हाणे अव्हांखे हिकु अहम ॻाल्हि ॿुधाईंदो हलां। अधी लीक ते जॾहिं असां खाॿे खां साॼे पासे वेंदासीं त नंबर वधंदा वेंदा, यानी वॾो नंबर ईंदो वेंदो। जॾहिं असां साॼे पासे खां खाॿे पासे ईंदासीं त पोइ असांखे नंढो नंबर मिलंदो वेंदो। हाणे कीअं, ॾिसो हिते असां वटि पियो आहे -4। ठीकु आहे ॿारो, जेकॾहिं असां हिन तरफ़ ईंदासीं त पोइ असांखे कहिड़ा नंबर मिलंदा वेंदा, असांखे नंबर मिलंदा वेंदा, वॾा नंबर मिलंदा वेंदा। -4 खां -3 वॾो आहे, वरी -3 खां -2 वॾो आहे। साॻिए तरीक़े सां वरी असां कहिड़ी बि पॉइंट ते अधी लीक ते साॼे पासे खां खाॿे पासे ईंदासीं, यानी हिन डायरेक्शन में, हिन खां हिन साइड, ॾिसो हिते 5 आहे, वरी 5 खां जॾहिं असां खाॿे पासे ईंदासीं असांखे 4 मिलंदो। ठीकु आहे, साॻिए तरीक़े सां किथे बि वरी जेकर असां 0 ते बीहूं था, वरी असां ईंदासीं -1 वटि, त 0 -1 खां वॾो आहे। अहिड़े तरीक़े सां इहे ॻाल्हियूं तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणियूं आहिनि। ठीकु आहे ॿारो, छो जो असां नंबर लाइन ड्रा कंदा आहियूं जेके असांखे अदद रिप्रेज़ेंट करणा हूंदा आहिनि। उन जे हिसाब सां जेकर असांखे चयो वञे त 20, 21, 22 खे नंबर लाइन ते रिप्रेज़ेंट करियो, हाणे लाज़मी न आहे त असां नंबर लाइन यको ड्रा कयूं, 0 खां वेंदे हिन पासे बि खाॿे पासे बि नंबर ॾियूं, साॼे पासे बि नंबर ॾियूं, पर पोइ असां हाणे छा कंदासीं, साॻिए तरीक़े सां अधी लीक ड्रा कंदासीं। हिन तरफ़ एरो ईंदो, हिन तरफ़ बि एरो ईंदो, पर असां छा कंदासीं, सिर्फ़ु 18 खां अॻिते जेकी नंबर हिते ज़ाहिर थी सघनि था, या 15 खां अॻिते जेकी नंबर ज़ाहिर थी सघंदा, ठीकु आहे, उहे लिखी ईंदासीं। लाज़मी कोन्हे असां वरी हाणे त हिते ॾियूं 0, इन साइड असां 25 नंबर लॻाए वञूं, वरी खाॿे पासे नेगेटिव जा जेके 25 नंबर आहिनि उहे लॻाए वञूं, असां वटि एतिरी स्पेस न हूंदी आहे न। अहिड़े तरीक़े सां जेकी नंबर ज़ाहिर थी सघंदा असां उहे ज़ाहिर करे वेंदासीं, मसइलो न हूंदो आहे। छाकाणि त असांखे ख़बर आहे न, अधी लीक ते जॾहिं असां खाॿे पासे वेंदासीं त नंबर नंढा ईंदा वेंदा, उहे एग्ज़िस्ट कनि था, उहे आहिनि अॻिते, पर हाणे उहे ज़ाहिर थियल न आहिनि छाकाणि स्पेस कोन्हे। वरी साॻिए तरीक़े सां जॾहिं असां साॼे पासे वेंदासीं त असांखे नंबर वॾा मिलंदा वेंदा। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अला भाई।